अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साइट में वाक़े भलीकार तो चऊं। नाज़रीन, शहीद जान मोहम्मद महर जे नाहक खून के 11 ॾींहं मुकम्मल थी चुका आहिनि। हिन वक़्त ताईं पुलिस जी जेका कारकर्दगी आहे वाक़े ॿुधी तमामु घणी हैरत थींदी त पुलिस हिन वक़्त ताईं रुगो 3 सहूलियतकार पकड़ण खां पोइ बिल्कुलु आरामी बणियल आहे ऐं जेके 6 मुख्य जवाबदार जेके हिन केस में नामज़द थियल आहिनि, जंहिंजे हवाले सां बार बार मुतालबो थिए पियो। गुज़िरियल ॾींहुं शखर शहर अंदरि DIG सखर जे ऑफिस आॾो 7 कलाकनि ताईं सिंध जे हज़ारे सहाफ़िन, कलम भणनि, सियासी समाजी अॻवाननि शिरकत कई आहे ऐं इहो आवाज़ उथारियो आहे गॾिजी करे त असां इंसाफ़ चाहियूं था। पर अॼु 11 ॾींहं मुकम्मल थियण बावजूदि पुलिस जी रिवायती सुस्ती हिन केस में बरक़रार आहे ऐं अञा ताईं हिन केस जो को हिकु बि मुख्य जवाबदार गिरफ़्तार न थियो आहे। उन खां सवाइ नाज़रीन, सॼी सिंध अंदरि शहीद जान मोहम्मद महर जो केस हुजे, फातिमा फरड़ो केस हुजे, सॼी सिंध अंदरि एहतजाज थिए पियो। गुज़िरियल केतिरनि ई ॾींहंनि खां नाज़रीन सिंध जी कुंड कुड़िछ में एहतजाज जो सिलसिलो जारी आहे, पर उन बावजूदि जेके इंसाफ़ जूं घुरिजूं आहिनि उहे पूरियूं न पियूं थियनि। इंसाफ़ जो सवाल बदस्तूर हिकु सवाल ई बणियल आहे। आख़िर जेके ही इदारा आहिनि, जिन जी ज़िम्मेवारी आहे, हुकूमतूं आहिनि, ही छो इन मामले ते एतिरो ग़ैर संजीदा आहिनि ऐं ध्यानु न पियो ॾिनो वञे। जो कि प्रोग्राम हुनखे फोकस कंदासीं। अव्हांखे इहा बि सुधा आहे त सुभाणे गुज़िरियल ॾींहं वारे धरणे खां पोइ इहो चितारिनो वियो आहे सॼी सिंध जे साहिबनि पारां, KTN काबिज़ हथ पारां, त जेकॾहिं जल्दी कातिलनि खे गिरफ़्तार न कयो वियो शहीद जान मोहम्मद महर जे केस में, त पोइ असीं कराचीअ में धरणो लॻायो वेंदो, जंहिंमें नाज़रीन न रुगो सिंध पर मुल्क जी कुंड कुड़िछ खां सहाफ़िन जो हिकु वॾो तादादु शरीक थींदो। इहो धरणो CM हाउस वारो लॻायो वेंदो। उन हवाले सां ॻाल्हि ॿोल बि कंदासीं। ऐं उनखां सवाइ हिकिड़ी जेका बार बार शइ साम्हूं अचे पई त सॼी सिंध एहतजाज करे पई, उहो शहीद जान मोहम्मद महर जो केस हुजे, उहो फातिमा फरड़ो जो केस हुजे, पर जेके असांजूं उहे पार्टीज़ जेके अवाम जे वोटनि सां चूंडिजी करे इक़्तिदार में वञनि थियूं, वेहनि थियूं, जेतोणीकि हिन वक़्तु निगरा सेटअप आहे, पर उहे पार्टियूं जेके सिंध अंदरि मौजूदु आहिनि, सिंध अंदरि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हू अव्हांखे नज़र अचनि थियूं, सियासत कनि थियूं, रहनि थियूं, इक़्तिदार जो हिसो बणजनि थियूं। हिन इंतिहाई अहम मामलनि ते सॼी सिंध जॾहिं रोडनि रस्तनि ते आहे, सरापा एहतजाज बणियल आहे, त न उन्हनि पारां न मज़म्मत आहे ऐं न ई का मज़ाहमत आहे। छो ख़ामोशी आहे हिननि एतिरनि अहम मामलनि ते? उनखे बि अॼु प्रोग्राम में फोकस कंदासीं। हिन वक़्तु नाज़रीन प्रोग्राम में जे पैनल मूंखे जॉइन कयो, उनजो तारुफ़ असां कराईंदे, मूं सां गॾु मौजूदु आहिनि सरदार रहीम साहब सेक्रेटरी इत्तलात आहिनि GDA जा, मूंसां गॾु अॼु के प्रोग्राम में शरीक आहिनि। उनखां सवाइ सोरठ तेबो साहिबु आहिनि, मुस्लिम लीग नून सां तालुक़ु रखंदड़ सीनियर अॻवान आहिनि। कुझु देरि खां पोइ पीपल्स पार्टी जो सीनियर अॻवान नवाब वसाण बि प्रोग्राम जो हिसो हूंदो। ऐं उनखां सवाइ नाज़रीन आयशा दारेजो साहिबा नामेरी समाजी अॻवान आहिनि, मुतहरिक आहिनि तमामु घणो हिननि समूरनि इशूज़ ते, केसिस ते। उन्हनि सां बि अॼु के प्रोग्राम में गुफ़्तगू कंदासीं ऐं कोशिशि कंदासीं त असांजी कुझु ॿियनि पार्टीज़ जे नुमाइंदनि खे बि असां अॼु के प्रोग्राम जो हिसो बणायूं। सरदार साहब, सोरठ साहिबा, मां भलीकार थी चवाना प्रोग्राम में मुझे इजाज़त सां। सरदार साहब, आपसे आगाज़ करती हूँ गुफ्तगू का। आज 11वां दिन मुकम्मल हुआ। कल ज़रूर आपके इल्म में भी होगा कि कल एक बहुत बड़ा एहतजाज, एक बहुत बड़ा मजम्मती धरना हुआ सखर में DIG ऑफिस के सामने, और फिर वहाँ भी यही मुतालबा रखा गया कि 11 दिन मुकम्मल हो गए, आखिर ऐसी कौन सी रुकावट है, ऐसी कौन सी मजबूरी है जो अभी तक जो कातिल नामजद किए गए उनमें से एक भी गिरफ्तार नहीं हो सका। सिर्फ 3 सहूलतकार गिरफ्तार करके पुलिस अपनी जिम्मेदारी पूरी करके बैठी है। आप क्या कहेंगे? जी नाजिया, कल जो मुजाहरा हुआ उसमें पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल GDA के हजारों लोग थे, कारकुन थे। हमने उनको हिदायत की थी कि हर तरीके से भी आप साफी आजाद का साथ दें, और ये जो मजलूम कत्ल हुआ है, जो शहादत हुई है, कि इसको कंडेम करें और मजबूर करें हुकूमत को कोई एक्शन ले। लेकिन जो हुकूमत है वो जाहिर है कि पुलिस के जरिए से ही ये सारा काम हो सकता है, और हमारी पुलिस अल्लाह के फजल से सोई भी है और बिल्कुल बेहिस है। इनको कोई एहसास नहीं है कि किसी का अगर कत्ल हो जाता है तो उससे क्या कोहराम मचता है और नाइंसाफी है, उसको खत्म करने की जरूरत है, वो पुलिस खत्म कर सकती है। लेकिन ये तो डाकुओं के साथ मिले हुए होते हैं, ये मफाद जिनके होते हैं उस इलाके में उनके साथ मिले होते हैं। तो इस तरह के जो वाक़यात होते हैं इसमें वो दिलचस्पी नहीं लेते, और मैं समझता हूँ कि यही हो रहा है जान मोहम्मद शहीद के केस में, कि पुलिस की अदम दिलचस्पी की वजह से कातिल जो है गिरफ्तार नहीं होते। मेरा यही ख्याल है कि हम प्रेशर और बढ़ाएं
साथी हजरात और मैदान में आए, हमारे जैसी सियासी जमातें भी आपस साथ में, तब जाके ये प्रेशर इतना बढ़ेगा तो फिर ये हरकत में आएंगे और गिरफ्तार करने की कोशिश करेंगे। ठीक सदर साहब, आप बिल्कुल आप दुरुस्त फरमा रहे हैं, बजा फरमा रहे हैं कि प्रेशर, और क्योंकि जो जान मोहम्मद महर का या केस हो या फातिमा फर्रो का केस हो, जो उनकी सियासी बरादरी है, जो पूरे वो लोग जो बाशऊर हैं, जो समझते हैं इन सारे मामलात को कि ये हक और सच की राह में ये लोग मारे गए, तो वो तो अपनी आवाज़ उठा रहे हैं और कब से ये एहतजाजी सिलसिला जारी है। आपने कहा कि प्रेशर को मज़ीद बढ़ाना होगा। एक बहुत बड़ा धरना CM हाउस के आगे 26 अगस्त को इस हफ्ते को लगने वाला है। अगर कातिल गिरफ्तार नहीं किए जाते और पुलिस की वही रिवायती सुस्ती और बेहिसी बरकरार रहती है, GDA उसकी नुमाइंदगी करेगी, उसमें साथ देगी, क्या स्टैंड होगा GDA का इस वाले से? हमने पहले ही आपको कमिटमेंट दिए कि हम हर तरीके से आपके साथ हैं। आप चाहती हैं CM हाउस के सामने धरने में हम शरीक हों तो हम CM हाउस के धरने में आपके साथ शरीक हों। आप चाहती हैं कि 70 से कराची रैली निकले, उसमें हम आपके साथ शरीक होंगे। हर तरीके से हम आपके साथ शरीक होंगे, क्योंकि ये एक नाहक जो है वो कत्ल है और हमारे शहीद भाई जान मोहम्मद शहीद असलम को हर सूरत में गिरफ्तार होना है। सरदार साहब, ये जाहिर है अभी जो निगरान सेटअप है, लेकिन ये अभी का मामला नहीं है। आपने देखा है कि इससे पहले भी बहुत सारे वाक़यात हुए, बहुत सारे अहम केस हुए, साने हुए, लेकिन उसके बाद भी हमने देखा कि कोई ख़ास फ़र्क नहीं आया। कवानीन ज़रूर बनते रहे, जिसका क्रेडिट भी लिया जाता रहा माजी में कि हम वो असम्बली हैं जिसने सबसे ज़्यादा कवानीन बनाए, सबसे ज़्यादा कवानीन पास किए, लेकिन ऐसे कवानीन का क्या करना जिनका कोई फ़ायदा नहीं है ग्राउंड पर। आज भी जब बात होती है तो कवानीन का जिक्र होता है, लेकिन सरफेस पर जब हम देखते हैं तो ग्राउंड पर उसका कोई फ़ायदा नहीं है। जी हाँ, बिल्कुल आप सही फरमा रही हैं कि जब केयरटेकर गवर्नमेंट है, ये पूरी हुकूमत है, लेकिन जब हुकूमत में आप आ गए, कलमदान आपके पास आ गया, तो फिर जाहिर है कि आपको डिसीजन भी लेने पड़ते हैं, एक्शन भी करना पड़ता है। तो मैं समझता हूँ कि ये निगरान हुकूमत का हनीमून का पीरियड भी अब शायद खत्म हो गया। अब इनको एक्शन लेना चाहिए, इस केस में पर्सनल इंटरेस्ट लेना चाहिए। मैं जानता हूँ जो होम मिनिस्टर हैं इस वक्त ब्रिगेडियर साहब, उनको वो जरूर इस किस्म के आदमी है कि वो एक्शन लेंगे, लेकिन मैं समझता हूँ कि हम भी इंतजार ज्यादा नहीं कर सकते, क्योंकि ये इस किस्म का वाक़या है। अगर इसको अभी रोका ना गया, इसकी खिलाफ कार्रवाई नहीं की गई, तो कल को कोई भी हो सकता है। मतलब जब साफी महफूज नहीं है तो फिर कोई भी महफूज नहीं है इस सूबे में। गवर्नर सिंध ने भी आज नोटिस लिया है और वो भी यही बात कर रहे हैं कि अगर सहाफ़ी महफूज नहीं है तो फिर हम कैसे, सहाफ़ी तो आवाज़ होते हैं समाज का, मजलूमों का। सरदार साहब, इस पूरी सूरत हाल में, इस पूरे मामलात में मुझे याद है कि आपने जब ये अफसोसनाक वाक़या हुआ उस वक्त भी आपसे बात हुई इसी प्लेटफॉर्म से, और अब 11 दिन मुकम्मल हो चुके हैं, हम उसी वहीं पर खड़े हैं जहाँ से शुरुआत केस हुई थी। अभी तक कोई मुलज़िम गिरफ्तार नहीं हुआ। पुलिस का जो किरदार रहा है उसको आप कैसे देखते हैं इस सारी सूरत? जी देखें, पहली बात तो ये नोटिस लेना जो है ना, ये NO से शुरू होता है, तो यानी कि कोई कार्रवाई नहीं होती है, सिर्फ नोटिस लिया जाता है, अखबार में बयान दे दिया जाता है। हमें तो जरूरत है कि कार्रवाई हो, फैसले हो और कोई पेशरफ्त हो। जब तक कातिल गिरफ्तार नहीं होते तो ये नोटिस लेने का क्या फायदा है? और वो लोग वहीं पर मुकर्रर हैं जो एक्शन नहीं करते, उन्हें अपने औहदों से हटा देना चाहिए, उन्हें ट्रांसफर कर देना चाहिए, उन्हें कार्रवाई करनी चाहिए उनके खिलाफ। क्यों वही जो है, देखिए पुलिस की इल्म में हर चीज होती है। हमारा ये तजुर्बा है कि एक एक मंशियात सरोज, एक एक गली मोहल्ला में क्या बुराई है, सब पुलिस के नॉलेज में होता है, थाने के नॉलेज में होता है। तो ये तो हो ही नहीं सकता कि उनको पता नहीं है कि कातिल कौन है, तो गिरफ्तार क्यों नहीं कर रहे? और नोटिस लेने का क्या फायदा गवर्नर साहब का या किसी और का? वो एक्शन होना चाहिए। सरदार साहब, बहुत शुक्रिया आपका। नाज़रीन, सरदार रहीम साहब सेक्रेटरी इत्तलात GDA जान जो मौक़े खां ॿुधो ऐं हू इहा ॻाल्हि कनि पिया त असीं जेको धरणो 26 अगस्त लॻण वञे पियो, तमामु वॾो धरणो हूंदो जंहिंमें मुल्क जे कुंड कुर्स खां जेके सहाफ़ी आहिनि, कलमधणी आहिनि, ज़िंदगी जे हर शोबे सां तालुक़ु रखंदड़ माण्हू शरीक थींदा। एहतजाज जो सिलसिलो फातिमा फर्रो केस हुजे, शहीद जान मोहम्मद महर जो मामलो हुजे, या उन खां सवाइ सिंध अंदरि रोज़ानो जी बुनियाद ते थींदड़ जेके इंसानी लताड़ जा बदतरीन वाक़िया आहिनि, जेके कलूर थियनि पिया, उन्हनि ख़िलाफ़ बि आवाज़ उथारण जो सिलसिलो जारी आहे। ऐं
असीं जेका हिते जेका नाज़रीन एहतजाज जी मुहिम हले पई असीं सभु हुन में पंहिंजो पंहिंजो हिसो विझूं पिया। सरदार रहीम साहब इहा ॻाल्हि कई त GDA ब जेको धरणो लॻंदो 26 ऑगस्ट ते उन में उनजो हिसो बणिजंदी कराची अंदरि, छाकाणि त उन खां अॻु असीं जेका शइ हर फॉरम ते महसूस बि कई पई वञे त ही सिंध जा उहे आवाज़ आहिनि, उहे पार्टीज़ आहिनि जिन खे अवाम एतमाद करे चूंडे करे एतमाद जो वोट ॾेई करे अॻियां पहुचाए थो। उन आसिरे ते त ही असांजा आवाज़ बणिजंदा, केस खणंदा। पर असीं ॾिसूं था त हिन ते इंतिहाई अहम मामलनि ते सिंध समूरी भरे पई, पर ही पार्टीज़ जो जहिड़े क़िस्म जो रद्द अमल एक्सपेक्ट कयो पियो वञे, जेका संजीदगी एक्सपेक्ट कई पई वञे, उहा कोन नज़र पई अचे, जंहिं ते पिण मायूसी जो इज़हार थिए पियो। नाज़रीन मूंसां गॾु सूरत थेबो साहिबा बि सीनियर अॻवान आहिनि, मुस्लिम लीग नून सां जो तालुक़ु आहे। सूरत साहिबा तव्हांखे बि भलीकार चवां थी प्रोग्राम में। ऐं 11 ॾींहं अॼु मुकमल थियो आहे शहीद जान मोहम्मद महर खे हिन वक़्त ताईं को मुख्य जवाबदार, हिकु बि मुख्य जवाबदार हिन केस में जेके नामज़द आहिनि गिरफ़्तार न थियो आहे। ऐं पुलिस जी रिवायती बेहसी ऐं सुस्ती वारो जेको अमल आहे उहो बरक़रार आहे। सॼी सिंध भरे पई, सॼी सिंध अंदरि एहतजाज हलंदड़ आहे। छा कीअं ॾिसो पिया समूरी सूरत हाल खे, ऐं ख़ासि करे जेको पुलिस जो किरदारु रहियो आहे इन समूरे मामले ते, उन ते छा चवंदो? नाज़ा महिरबानी, पर मुझे वो अचे पियो उन ते सही अचे पई तस्वीर? जी जी ते समझ में नथो अचे। जी 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 बिल्कुलु असीं वहां ॿुधूं पिया, ॾिसूं पिया। जी हाँ, नाज़ा असल में जेको जान मोहम्मद महर जो क़त्ल थियो आहे, क़त्ल त हूअं सभिनी जो जेको आहे अफ़सोसनाक हूंदो आहे कि इंसान जी जान वञणु, पर हिते हिकिड़ो उहो क़त्ल आहे जेको मज़लूमनि जो आवाज़ हुयो, ग़रीबनि जो, मिसकीननि जो आवाज़ हो। हाणे तव्हां जेकॾहिं उन आवाज़ खे बंदि करण जी कोशिशि कंदो त इहो नुक़सानु हिकिड़े माण्हू जो, हिकिड़ी फैमिली जो न आहे, इहो नुक़सानु सॼी सिंध जो आहे। मां सम्झां थी इहा सॼी सिंध खे हिननि तमामु घणो तकलीफ़ पहुचाई आहे, रंजायो आहे। त उन वक़्त में हाणे तव्हां पुलिस जो किरदार जी ॻाल्हि कयो था त पहिरें ॾींहं ते बदनियती जेका पुलिस जो जेको बयानु आयो उन में ई लॻे पियो त पहिरें ॾींहं ते हुननि जी बदनियती ज़ाहिर पए थी त हीउ केस लोहणु चाहिनि था, हीउ क़त्ल लोहणु चाहिनि था। हीउ सिंध जो जेको नामियारो वॾो जर्नलिस्ट हो, इहो हिकिड़ो माण्हू न हुयो। मां सम्झां थी इहो सिंध जो आवाज़ हो, हे सिंध जी आवाज़ खे क़त्ल करणु था चाहिनि था त जेकॾहिं इहो एॾो वॾो केस जेको सॼी सिंध खे रंजायो आहे, जंहिं सॼी सिंध खे सिरापा एहतजाज थियो आहे, सिंध जूं नियाणियूं हुजनि, सिंध जा मासूम ॿारनि खे बि तकलीफ़ पहुती आहे, त उन केस खे जेकॾहिं हीअ रंजाइनि था त हू छो था इहो चाहिनि था त इहो आवाज़ बंदि थियणु खपे। हिकिड़े जान मोहम्मद जो इहो आवाज़ न आहे, हू सम्झनि था त जेकॾहिं असां इहो हिकिड़ो आवाज़ बंदि कयोसीं त पोइ घणनि आवाज़नि खे बंदि कंदासीं। तंहिंजे करे हिन आवाज़ खे बंदि करण जे हवाले सां बिल्कुलु चुप करणु न खपे। मुसलसिल असां मुस्लिम लीग नून, असांजी भेणूं तव्हां सां गॾु आहिनि। हमेशह जंहिं बि एहतजाज में, जिते बि एहतजाज थियो, हमेशह असां तव्हां सां गॾु रहंदासीं। ऐं असां नथा चाहियूं त अहिड़ी नाइंसाफ़ी ते या नाइंसाफ़ी जेका आहे ख़तरनाक वञे पई। इहा आम नाइंसाफ़ी न आहे। नाइंसाफ़ियूं त घणियूं थियूं थियनि, ज़्यादतियूं त घणियूं पियूं थियनि, रोज़ क़त्ल थियनि पिया। जीअं फातिमा जो आहे जेको क़त्ल थियो मासूम हिकिड़ी नियाणी जो, उहो बि तमामु तकलीफ़ अथव। ॿियनि नियाणियुनि जो क़त्ल थियो अथव, अगवा थियनि था। पर ॻाल्हि हीअ आहे त हीअ जेको आवाज़ु आहे उहो उन्हनि मज़लूमनि जो, उन्हनि बेवस माण्हुनि जो आवाज़ु हो जेको हिननि क़त्ल कयो आहे। हिन आवाज़ खे जॾहिं क़त्ल जो इंसाफ़ न थियो त पोइ इहो इंतिहाई ख़तरनाक थींदो ऐं हिनखे बिल्कुलु करणु न ॾींदासीं। सूरत साहिब सां लाइन थी रहो। ऐं ज़ाहिर आहे ही जेके ॻाल्हियूं अवां कयो पिया बिल्कुलु दुरुस्त आहिनि। असीं एक्सपेक्ट कयूं था त जेके एहतजाज हलनि पिया, जेको आवाज़ उथारियो पियो वञे, हुन में जेके सिंध जूं सियासी पार्टियूं आहिनि, जेके इक़्तिदारी पार्टियूं आहिनि, पार्लियामेंट्री पार्टीज़ आहिनि, उहे बि असांखे उन एहतजाजनि में उन्हनि आवाज़ ज़ुल्म ख़िलाफ़ आवाज़ उथारण में असांखे नज़र ईंदियूं। हिन वक़्त ताईं जेका सूरत हाल नज़र अचे पई नाज़रीन, सॼी सिंध अंदरि ही सूरत हाल आहे। एहतजाज जो सिलसिलो जारी आहे। जान मोहम्मद महर जो केस हुजे, फातिमा फड़ो केस हुजे, या उन खां सवाइ रोज़ानो जी बुनियाद ते थींदड़ वाक़िया हुजनि। हिन वक़्तु नाज़रीन मूंसां गॾु आयशा धारेजो साहिबा बि मौजूदु आहिनि। पाण नामियारी मुतहरिक अॻवान आहिनि, ह्यूमन राइट्स डिफेंडर आहिनि, विमेन राइट्स एक्टिविस्ट आहिनि। ऐं ही जिन केसिस जो असीं ज़िक्र कयूं था उन्हनि खे बि ॾाढो क्लोज़ली मॉनिटर कनि पियूं। उन खां सवाइ बि जेके वाक़िया थियनि पिया उन्हनि हवाले सां तमामु गहरी उन्हनि जी नज़र आहे। आयशा साहिबा मूंखे बि भलीकार चवां थी प्रोग्राम में। ऐं अॼु ज़ाहिर आहे जेके असांजा मौज़ू आहिनि
उहे गुज़िरियल केतिरनि ई ॾींहंनि खां असीं हिन मामलनि ते प्रोग्राम्स बि कयूं पिया, रोडनि रस्तनि ते एहतजाज बि थिए पियो, आवाज़ बि उथारियूं पिया। उन बावजूदि काल्ह एॾो वॾो धरणो लॻो जंहिंमें अवाम शरीक हो सखर में, इन खां पोइ ऐलान थियो त 26 अगस्त ते हिकु ॿियो धरणो हणंदासीं, पर उन बावजूदि उहा संजीदगी, उहो रद्देमल, उहो पुलिस जो हुजे, उहो हुकूमत जो हुजे, हिन वक़्त ताईं नज़र न पियो अचे। छा कारण ॾिसो पिया हिन जा, ऐं वधीक कहिड़े रीति हिन मामलनि खे असांखे हिन एहतजाजी तरीक़े अॻियां वधाइणु घुरिजे? नसिया पहिरियों त काव शइ केटीएन ऐं कोशिश ग्रुप जो जेको हिते हुयो ऐं हिन वक़्त ताईं आहे, उहो तमामु जेको आहे ज़बरदस्त आहे। ऐं उन्हनि जे सॾ ते का सखर में डीआईजी ऑफिस जे अॻियां धरणो थियो, जंहिंमें सवें माण्हुनि शिरकत कई। उहे मीडिया ग्रुप्स हुजनि, आम शहरी हुजनि, सोशल एक्टिविस्ट हुजनि या आम माण्हू हुजनि, उन्हनि शिरकत कई। पर असांखे सियासी पार्टियुनि मां को माण्हू नज़र न आयो। जान मोहम्मद महर सिर्फ़ मज़लूम जी आवाज़ न हो, सिंध जे हक़नि लाइ उहो आवाज़ उथारे रहियो हुयो। उन मज़लूम जी आवाज़ खे अॻिते उथारे रहियो हो जेको बेवस बणियल हूंदो आहे, ऐं हिन वक़्तु हू पाण ज़ुल्म जो शिकार थी वियो। तव्हां अंदाज़ो लॻायो त जेको सहाफ़ी मज़लूम जो आवाज़ उथारे, जेको उन्हनि जी सघ बणिजे, जेको उन्हनि जी ताक़त बणिजे, ऐं उहो पाण ई ज़ुल्म जो शिकार थी वञे, इन जो अंदाज़ो लॻायो त हालतूं केतिरियूं ख़राबु आहिनि। आए ॾींहं जेको आहे त सहाफ़ी अॻुवा थी रहिया आहिनि, उन्हनि खे धमकियूं मिली रहियूं आहिनि, खंभिजी रहिया आहिनि, उहे क़तल थी रहिया आहिनि। इहे रोज़ जो मामूल बणियल आहे। पर हुकूमत जेको आहे हिन ते संजीदगीअ सां जेको आहे उहा कोन सोचे रही आहे त उन्हनि जी हिफ़ाज़त लाइ कहिड़ा उपाउ वठणु घुरिजनि ऐं कहिड़े नमूने केस हैंडल करणु घुरिजे, कहिड़े नमूने सहाफ़िन खे तहफ़ुज़ ॾियणु घुरिजे। छो त मुंहिंजे ख़्याल में सोशल मीडिया हुजे, प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडिया हुजे, उन में जेके सहाफ़ी आहिनि उहे हिकिड़ो सघारो आवाज़ आहिनि। उहो आवाज़ ग़रीब जो आवाज़, मज़लूमनि जो आवाज़ पार्लियामेंट ताईं पहुचाइनि था पिया, उहो पूरी दुनिया ताईं पहुचाइनि था त सिंध में, पाकिस्तान में छा थी रहियो आहे। हिन वक़्तु तव्हां जान मोहम्मद जो ॾिसो त एॾो सारो वाक़ियो थी वियो ऐं 10 ॾींहं गुज़रण बावजूदि जेको आहे हुनजा कातिल गिरफ़्तार न थिया आहिनि, मुख्य कातिल गिरफ़्तार न थिया आहिनि। राति जो 9 वॻे जॾहिं पंहिंजो सॼियूं मेन बाज़ारूं पंहिंजो खुलियल हुयूं, SSP ऑफिस जे साम्हूं, DIG ऑफिस जे साम्हूं उन्हनि खे क़तल कयो वियो। ऐं उहे माण्हू जेको आहिनि सेलिब्रेशन जे पंहिंजो करे फायरिंग करे उहे विया हलिया ऐं उहे गिरफ़्तार न थिया। हिन वक़्तु ताईं जेके मास्टर माइंड आहिनि उहे हिन केस जा, जंहिं जान मोहम्मद खे क़तल कयो आहे, उहे गिरफ़्तार न थिया आहिनि। जेकी हक़ीक़तूं आहिनि उहे साम्हूं न आयूं आहिनि। इन जे करे समाज में ऐं पूरे सखर सिंध में इंतिहाई घणी मायूसी जी लहर पखिड़ियल आहे त उहे जेके माण्हू असां मज़लूम जो आवाज़ थियनि था, उहे पाण ज़ुल्म जो शिकार थियनि था, त आम माण्हूअ जी कहिड़ी हालत हूंदी। अचवञ सां फातिमा केस ते उनजो जेतिरो अफ़सोस कजे, जेतिरी मज़म्मत कजे, उहा घटि आहे। हिकिड़ी मासूम 10-12 सालनि जी न्याणी जेके वालदेन पीर परस्तीअ में अची करे ऐं गुरबत में अची करे उन हवेलीअ जे सैयदनि जे हवाले कयो त असांजा ॿार अमान में रहंदा, पर तव्हां ॾिठो त उन्हनि सां कहिड़ो हशर थियो। उन्हनि सां उनजो सॼो जिस्म मेडिकल रिपोर्ट मुताबिक़ सॼे जिस्म जेको आहे तशद्दुद जो शिकार थियल हुयो, उहो उज़वो बचल न हुयो जिते ज़ख़्म न हुयो। ऐं उन्हनि सां ज़्यादती इब्तिदाई रिपोर्ट में ज़्यादतीअ जी बि पंहिंजी निशानदेही थी आहे त उन्हनि सां थी आहे। त अहिड़ा वेशी दरंदा, अहिड़ा जेके आहिनि त माण्हू उहे मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि में बि वेठा आहिनि, उन्हनि जी बि पुठभराई हासिलु आहे उन्हनि खे। उहे टाउन चेयरमैन जेको आहे उहे पंहिंजो सदर थी सिटी जा वेठा आहिनि ऐं उहे ई माण्हू जेके आहिनि त पंहिंजो माशरे में नासूर पढ़ियल आहिनि। ऐं हिन वक़्तु ताईं ॻाल्हि कंदसि तव्हांजे प्रोग्राम जे तवसुक सां, हिन वक़्तु ताईं जेके माण्हू पार्टियुनि में शामिल आहिनि उन्हनि खे नेकाली न मिली आहे। उहे जेके गादी नशीन आहिनि उहे हिन केस जी पुठभराई करे रहिया आहिनि। बासर थी करे वारसनि ते जेको आहे त ज़ोर पार विझी रहिया आहिनि त तव्हां राजूड़ी तरफ़ अचो ऐं हिन केस में अॻिते हली कुझु न थींदो। वारिस तमामु घणा ग़रीब आहिनि, तमामु लाचार ऐं मिसकीन माण्हू आहिनि जिन खे
जगह कोन्हे रहण जे लाइ, जिन खे पंहिंजो को आसरो ॾियण लाइ माण्हू कोन्हे। अॼु उन सां सॼी सिंध बर्जिलो थी आहे। अॼु उन सां क़ौमी पार्टियूं गॾा आहिनि, सोशल एक्टिविस्ट गॾा आहिनि, ऐं सभ खां अहम ॻाल्हि त सोशल मीडिया, प्रिंट ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया में जेको तहरुक आयो आहे, जेको तसलसल जुड़ियो आहे, मूंखे उमेद आहे त अहिड़नि घणनि केसनि में असां सभु हिकु आवाज़ थी मज़ाहिमत कंदासीं, पंहिंजे हक़नि लाइ बीहंदासीं ऐं निकिरंदासीं रोडनि ते, रस्तनि ते। ही वक़्तु आहे ऐं ही जेको पंहिंजो हिकिड़ो तसलसल जुड़ियो आहे, हिन खे टुटण न ॾींदासीं। आयशा साहिब बिल्कुलु दुरुस्त पिया फरमायो आहे, तसलसल सां ई नतीजा ईंदा, असांखे बि उमेद आहे। ऐं मूंखे हींअर नवाब वसाण साहिब आहिनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सीनियर अॻवान, उन्हनि बि जॉइन कयो आहे। उन्हनि ॾे वञण खां अॻु हिकिड़ी ॻाल्हि जेका अव्हां बि कई ऐं असीं बि हुनजो ज़िक्र बार बार कयूं था त हीअ हेॾे वॾे पैमाने ते सिंध अंदरि एहतजाज थियनि पिया, उहो फातिमा फड़ो केस हुजे या शहीद जान मोहम्मद महर केस हुजे, 11 ॾींहं आहे, काल एॾो वॾो धरणो लॻो आहे, हज़ारनि जी तादाद में माण्हू करे शरीक थिया आहिनि, पर असांखे जमायत इस्लामी खां सवाइ काल का पार्टी जो को मुख अॻवान नज़र कोन आयो। सहाफ़ी जेके हुजनि था उहो समाज, मस्बत समाज जी जोड़ जख में उन्हनि जो किरदारु हुजे थो, समाज जी मफ़ाद में हुजनि था, मफ़ाद जी ॻाल्हि कनि था, मज़लूमनि जी ॻाल्हि कनि था। पर हीअ जेका असीं हिनखे कीअं ॾिसो पिया हिनखे त हीअ ग़ैर संजीदगी आहे, उनखे सीरियस न पियो वरितो वञे। एॾे वॾे एहतजाज धरणा थियनि पिया सियासी पार्टीज़ पारां, न मज़मत आहे न मज़ाहमत आहे। इनफ़रादी बुनियादनि ते ज़रूरु असांखे के माण्हू नज़र अचनि पिया मुख़्तलिफ़ पार्टीज़ में, पर इज्तिमाही जेको आवाज़ असांखे नज़र कोन पियो अचे, हिन जो छा सबबु ॾिसो पिया तव्हां? मुंहिंजे ख़्याल में गैर संजीदगी आहे पार्टियुनि जी। उहे हिन तरफ़ ॾिसी न रहिया आहिनि, सम्झी न रहिया आहिनि मसइलनि खे, ऐं उहे पंहिंजी हिकिड़ी ताक़त जे पंहिंजो उन ते आहिनि त हिकिड़े आम माण्हू जो क़तल थियो, सहाफ़ीअ जो क़तल थियो, या न्याणीअ सां ज़्यादती थी, त उहे उन्हनि खे रोज़ जो वाक़िया सम्झी रहिया आहिनि, रोज़ जो माहौल सम्झी रहिया आहिनि। सियासी पार्टियुनि जो अहिड़ो किरदारु मुंहिंजे ख़्याल में अॻिते हली जेको आहे उन्हनि खे पाण ई नुक़सानु ॾींदो। जेके सहाफ़ी, जेके सोशल एक्टिविस्ट, उहे हक़नि लाइ आवाज़ उथारे रहिया आहिनि। कल्ह आउं पाण उन धरणे में मौजूदु हुयसि, त पीपल्स पार्टी हुजे, नून लीग हुजे, तहरीक इंसाफ़ हुजे, उन्हनि जो को बि असांखे माण्हू नज़र न आयो। छो न माण्हू नज़र आयो? उन्हनि खे गॾु बीहणो हुयो जान मोहम्मद केस में, उन्हनि खे आवाज़ उथारणो हुयो। ऐं मुंहिंजे ख़्याल में पूरी सिंध में जेके पंहिंजो सियासतदान, उन्हनि खे आवाज़ उथारणो हुयो, उन्हनि जो मौक़िफ़ अचणो हुयो, पर न आयो। इहा तमामु मायूस कुन ॻाल्हि आहे त हू इन एॾे वॾे मसइले खे गैर संजीदा वठी रहिया आहिनि। ठीकु आहे साहिब, तव्हां लाइन ते ई रहिजो, असां सां गॾु नवाब वसाण साहिब बि आहिनि। नवाब साहिब, अव्हांखे बि भलीकार चवां थी प्रोग्राम में। ऐं ज़ाहिर आहे हीअ अॼु 11 ॾींहुं मुकमल थियो आहे, असांजो एहतजाज मुसलसल जारी आहे। एहतजाज जे हवाले सां ज़रूरु अव्हांखे बि असुद आहे, जान मोहम्मद जो जेको साफ़ती किरदारु हो उहो बि अव्हां जे आॾो आहे। कीअं ॾिसो पिया हिन मामले खे? ऐं अॼु 11 ॾींहुं मुकमल थिया आहिनि, 11 ॾींहुं मुकमल थियण बावजूदि मुख्य जवाबदार हिकु बि गिरफ़्तार न थियो आहे हिन केस में, छा चवंदो आहे? हाँ, सभ खां पहिरियों मां इहो ज़रूरु चवंदुसि त जान मोहम्मद महर साहब तमामु हिकिड़ो बहितरीनु दोस्त, हिकिड़ो असां सां गॾु रहियो तक़रीबन 15 खां 20 साल, मतिलबु असां सां गॾु रहियो। ऐं चाहे सखर हुजे, चाहे खैरपुर हुजे, पर पूरे सिंध में हिन जो आवाज़ गूंजंदो रहियो ऐं हर ज़ालिम, हर उन माण्हूअ ख़िलाफ़ गूंजंदो रहियो। ऐं हक़ ऐं सच जी साफ़त जेकॾहिं कई त जान मोहम्मद कई। ऐं जान मोहम्मद जहिड़ा दोस्त घटि हूंदा आहिनि जेके वले कॾहिं कॾहिं मिलंदा आहिनि, पर जान मोहम्मद जो जेको प्रीवियस जेको रिकॉर्ड आहे तमामु बहितरीनु आहे। हुन जहिड़े नमूने सां चाहे धाड़ियल हुजनि, चाहे सरदार हुजनि, चाहे वॾेरा हुजनि, चाहे ॿियो को हुजे, पर उन हर हंधि जान मोहम्मद जी आवाज़ जी गूंज हूंदी हुई। मूंखे यादि आहे जॾहिं जजनि जी जेको चौधरी इफ्तार हुयो, उन में बि असीं जॾहिं असांखे पार्टीअ हुकुम कयो, असीं यको एयरपोर्ट खां वठी सखर ताईं असीं पंधु आयासीं पे, उन में बि जान मोहम्मद जो रोल तमामु वॾो रहियो। पर जिथे किथे जहिड़ा बि अहिड़ा वाक़िया वॾा थींदा त जान मोहम्मद महर जो रोल जेको हूंदो तमामु अहम हूंदो ऐं हू हक़ ऐं सच जी साफ़त कंदो हुयो। पर मूंखे दिली, जेकॾहिं सच पुछो त दिली सदमो आहे त हुनजो अञा ताईं छो न जेको आहे सो इंसाफ़ मिली सघियो आहे। मां ज़रूरु उन्हनि खे जेके हिन वक़्तु हुकुमरान आहिनि त उन्हनि खे खपे त उनजा जेके कातिल आहिनि पूरी गिरफ़्तार कया वञनि, उन्हनि खे कानून जे कटर में अचणु घुरिजे ऐं उन्हनि खे सख़्तु सज़ाऊं ॾिनियूं वञनि, जीअं आईंदह जान मोहम्मद महर जहिड़ो कोई बि सहाफ़ीअ ते को अहिड़ो बुज़दिलाना हमिलो न करे सघे। सो इन जो दुख त ज़रूरु आहे, असीं चाहियूं था त ज़रूरु जेको आहे उन्हनि खे
कानून जे कटड़ में अचनि, पर हाणे कॾहिं वक़्त जी तक़ाज़ा आहे, असांजी हुकूमत आहे कोन, जॾहिं असांजी हुकूमत हुई त असां पूरी कोशिशि कई, पर बिलावल साहब फौरन स्टैंड वरितो ऐं फौरन बस जो जेको एयर एम्बुलेंस जो बंदोबस्तु कयो, जेको उते मोकिलियो सखर, पर इतफ़ाक़न हुनजी हयाती चारे जी एतिरी हुई जो उन ताईं उहा पहुची न सघियो। बाक़ी पार्टी असांजी कोशिशि करे थी, पार्टी बिलावल साहब खां वठी सभिनी हर मुमकिन कोशिशि वरिती आहे। इंशाअल्लाह अल्लाह कंदो, मूंखे यकीन आहे त ज़रूरु जेको आहे सो जान महर जो जेको आहे सो खून रायगान न ईंदो ऐं ज़रूरु रंग लाइ। नवाब साहब, बिल्कुलु मूंखे बि यादि आहे एयर एम्बुलेंस जा असीं सभिनी इन प्लेटफॉर्म तां मुतालबा कयासीं, सॼी सिंध मुतालबा कया हुआ, हुन जे लाइ ऐलान थिया, पर तमामु घणी देरि थी वई ऐं ख़ासि करे हिते मां ज़रूरु अवां बिल्कुलु दुरुस्त फरमायो त हिन वक़्तु निगरान सेटअप आहे, पर 15 साल अवां जी पार्टी हुकूमत में रही आहे ऐं सखर जहिड़ो शहर जेको सिंध जो 3 नंबर वॾो शहर, उन सखर शहर मां वज़ीर बि असीं ॾिठा त इंतिहाई बासर पावरफुल वज़ीर, MNAs, मेयर्स सभु सखर मां असांखे नज़र आया, वफ़ाक़ी वज़ीर असांखे सखर में रहिया, पर उनजो हाल इहो त हिन एयर एम्बुलेंस जे मुतालबे खां अॻु हिकिड़ी एम्बुलेंस न हुई, शहीद जान मोहम्मद महर खे रिक्शा में खणी करे हिकिड़ी सरकारी अस्पताल पहुचायो वियो ऐं सरकारी अस्पताल में बि का सहूलियत न हुई, जंहिंजे करे 45 मिंट ज़ाया थिया। जान मोहम्मद हयात हो उन वक़्तु, ऐं जेका पोस्टमार्टम रिपोर्ट बि आई आहे उन में इहा शइ वाज़े आहे त जेकॾहिं रत न वहे आहे, हीउ वक़्तु ज़ाया न थिए आहे जेको 45 मिंट ज़ाया थियो, त शायदि जान मोहम्मद महर सां गॾु हुजे हा। नाजिया, मां तव्हांखे हिकिड़ो ज़रूरु ॿुधायां त मूंखे ख़ुदा जो कसम चेयरमैन साहब खे कीअं ख़बर पई आहे, चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खे जीअं हुनखे ख़बर पई आहे त फौरन हुन कंहिं ते मिनिस्टर ते डिप्यूट कयो आहे, शायदि मूंखे यादि थो अचे शायदि नासिर शाह खे डिप्यूट कयो आहे त फौरन एम्बुलेंस जो बंदोबस्तु कयो वञे, जेको एयर एम्बुलेंस जो बंदोबस्तु करे उते पुॼी वञे ऐं सॼो पैसा रसीदूं सभु कुझु जमो थी वियूं, पर हुन वीचारे जी हयाती एतिरी। ऐं मां त मूंखे जेके ॿुधाइनि पिया दोस्त त बिलावल साहब मतिलबु उनखे ॾाढो अफ़सोस दुख, अञा ताईं दुख उन वक़्तु तमामु जेकी हुन बिलावल साहब जी कोशिशूं वरितियूं, शायदि कंहिं वरितियूं हुजनि, शायदि कंहिं ॿिए पार्टी वारे वरितियूं हुजनि, शायदि कंहिं असांजे पार्टी बिलावल साहब खे मां जेको उन ॾींहुं जेको हूअं ई बि बिलावल साहब जो सिंध में कोई बि इशू हुजे या पाकिस्तान में कोई बि इशू हुजे, बिलावल साहब जो हिकिड़ो पंहिंजो जज़्बो हूंदो आहे त कंहिं सां बि नाइंसाफ़ी न थियणु घुरिजे, पर जान मोहम्मद महर लाइ जेको हुन बिलावल साहब जो रोल रहियो आहे न, शायदि अहिड़ो कंहिं बि पार्टी जो न आहे, न अहिड़े पार्टी कंहिं कयो जेको बिलावल साहब जो हुयो। ऐं उन वक़्तु मूंखे पाण मां ॾिसां पियो, मूंखे पाण ख़बर पए पई, ऐं जेको मां बिलावल हाउस में टच में हुउसि, इस्लामाबाद टच में हुउसि, ऐं बिलावल साहब जेको रोल रहियो तमामु हिकिड़ो वॾो रहियो। मां त उन वक़्तु बिल्कुलु उहे अनाउंसमेंट थियूं, पर असीं उन जो ज़िक्र पिया कयूं त जेके सहूलियतुनि जी अणहोंद हुई, जेके सिहत जी सहूलियतूं उते न हुयूं, जंहिंजे करे ही सूरत हाल आई त असांखे एयर एम्बुलेंस जा मुतालबा करणा पिया, जेकॾहिं अॻी सूरत हाल बहितर हुजे हा शायदि ही मुतालबो बि न कयूं आहे। उन खां सवाइ अवां चयो त किरदार बिल्कुलु, पर असीं तव्हांखे ॿुधायां नाजिया हिकिड़ी थोरी मां ॻाल्हि ॾिसो, चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी या पाकिस्तान पीपल्स पार्टी NICVD सकर में एरिया जो बलोचिस्तान जा माण्हू बि हिते था अचनि, त पंजाब जा माण्हू हिते था अचनि, ऐं SIUT में हेॾो वॾो जेको हाणे अर्बन खरबन जो जेको बिलावल साहब इब्तिदा कयो, उते बि सॼे मुल्क जा माण्हू अचनि था, फ्रीअ में इलाज थिए थो। हाणे काथे कोताही काथे कमी उहो पार्टी जो त ॾोह कोन्हे न, पार्टी त चाहे थी त हर ग़रीब खे इंसाफ़ मिले। असांजी बदकिस्मती इहा आहे असां वटि त असांजे जेके सरकारी अस्पतालनि में जेके असांजा डॉक्टर आहिनि, जा असांजा उस्ताद आहिनि, उहे छा पिया कनि, कुझु त ॾाढा पंहिंजियूं आहिनि, कुझु त ॾाढा सुठा आहिनि, कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जेके प्रिफरेंस पंहिंजी प्राइवेट क्लिनिक खे था ॾियनि, पंहिंजे प्राइवेट स्कूलनि खे था ॾियनि। हाणे ॾिसो उहा ई साॻी शइ प्राइवेट में तव्हां ॾिसंदव त तव्हांखे पाण चेंज नज़र ईंदी, उहे साॻा ई टीचर जेकॾहिं प्राइवेट में ॾिसंदव तव्हांखे चेंज नज़र ईंदी। ठीकु, त पोइ उन कोताही खे कंहिंखे ॾिसणो आहे नवाब साहब, त हुकूमत जो ई कमु आहे न। ॾिसो न, हुकूमत असांजी त हिन वक़्तु न आहे, निगरान सेटअप आहे, असीं कोशिशि वरिती आहे, असां पाण चेयरमैन साहब जी ख़ासि नज़र आहे, आसिफ अली ज़रदारी साहब जी ख़ासि नज़र आहे, आसिफ अली ज़रदारी साहब इनखे चेक बैलेंस रखे थो ऐं ॾिसे थो पाण। ॾिसो न, असां चऊं या न चऊं, हुननि खे हर शइ जी ख़बर आहे, उहे हितां जा पैदा थियल आहिनि, हितां जा ॼावा आहिनि, ऐं पार्टी खे हेठि था कनि। ऐं सिंध मां जेकी लीडरशिप निकिती आहे, मोहतरमा हुजे, सही जुल्फा अली भुट्टो हुजे, आसिफ अली ज़रदारी साहब हुजे, 10-12 साल जेल काटी,
उन्हनि खे हर शइ खां हितां वाक़ुफ़ आहिनि ऐं उहे हर शइ सम्झनि था। नवाब साहब असांजो त नुक़सानु थियो ऐं सॼी सिंध जो नुक़सानु थियो ऐं इन करे थियो जो हुते सहूलियत उहा मौजूदु न हुई सरकारी अस्पताल में, न डॉक्टर हो न सहूलियत हुई। नाज़िया इहो नुक़सानु तव्हांजो न आहे, नुक़सानु इहो केजीएन जो न आहे, मुंहिंजो त सॼी सिंध जो नुक़सानु थियो नवाब साहब, असांजो नुक़सानु हर पार्टी जो थियो नुक़सानु आहे जेको छाकाणि त सहूलियत न हुई उते उहा। हा उहो ॾिसो न, उहो उन शयुनि खे मां चवां त सभु कुझु ठीकु आहे, इहो त नामुमकिन आहे, पर पाकिस्तान पीपल्स पार्टीअ एफर्ट्स वरिता आहिनि, कोशिशूं वरितियूं आहिनि ऐं कम करे ॾेखारनि। हाणे कुझु डॉक्टरनि जी कोताही आहे, उन्हनि डॉक्टरनि खे सज़ाऊं ॾिनियूं आहिनि। मां त चवां थो जेके कम में कोताही कनि था, जेके एम्बुलेंस हूंदे बि उन्हनि खे यूटिलाइज़ नथा कनि, उन्हनि खे सज़ाऊं ॾिनियूं वञनि। हिन वक़्त ताईं का कार्रवाई न थी। ठीकु नवाब साहब अॻियां वधूं था त हाणे छो एतिरी ख़ामोशी आहे? अमी बिल्कुलु निगरान सेटअप हले पियो, पर अमी जीअं चयो त असीं मज़म्मत कयूं पिया, जान मोहम्मद महर जे किरदार खां वाक़िफ़ आहियूं, सहाफ़ती कोशिशुनि खां वाक़िफ़ आहियूं, सॼी सिंध जो नुक़सानु आहे, बिल्कुलु नुक़सानु आहे, त पोइ एॾे वॾे नुक़सान ते सॼी सिंध सरापा एहतजाज आहे, पार्टीज़ अवां जी पार्टी ख़ामोश आहे। इनफरादी बुनियादनि ते को मज़म्मत ईंदी हूंदी, पर इज्तिमाही बुनियादनि ते पार्टी जो को मौक़िफ़ कोन्हे, को आवाज़ कोन्हे, को स्टैंड कोन्हे। न ॾिसो नाज़िया, असांजे पार्टी जो जॾहिं बिलावल साहब हेॾो वॾो बयानु पहिरें ॾींहं खां वठी, पहिरें ॾींहं जॾहिं हिनखे गोलियूं लॻियूं तॾहिं खां वठी बिलावल साहब ऑनलाइन हुयो ऐं हुनखे सॼी ख़बर हुई, ऐं उन खां पोइ बि बिलावल साहब अॼु ताईं उन शइ खे कंडम करे थो ऐं पार्टी खे चए थो तव्हां उतां जा जेके नुमाइंदा आहिनि उन्हनि खे ख़ासि ताईद कई वई, तव्हां उन्हनि वटि वञो ऐं उन्हनि खां पुछो, जेकी तव्हां खां वक़्तु पुछी सघे तव्हां उनजी सपोर्ट कयो। ऐं बिलावल साहब सीएम सां ॻाल्हायो, जेको मुराद अली शाह साहब जेको एक्ट हुयो, ऐं उन खां पोइ उन IG सां ॻाल्हायो, उतां ॻाल्हायो वियो, इहो सॼो ज़िम्मो मुराद अली शाह साहब ते रखियो वियो ऐं हुन बाक़ाइदे कोशिशूं वरितियूं आहिनि। हाणे ॾिसो न, कॾहिं के शयूं जल्दी मिली वेंदियूं आहिनि, कॾहिं थोरो टाइम लॻंदो आहे उन में, पर मूंखे यकीन आहे तव्हांजो SP जा DIG इहे बि कोशिशुनि में आहिनि ऐं मूंखे यकीन आहे त हिन जा अनक़रीब कातिल मिली वेंदा। ज़ाहिर आहे कातिल बि गुम थी था वञनि, पोइ जॾहिं अलाह कंदो हिन ग़रीब जो जेको बेगुनाह खून आहे इहो रायगाह न थींदो, ऐं मूंखे यकीन आहे अलाह कंदो त अहिड़े इंसान, सचे इंसान, अहिड़े बेबाक साहब के साथ जेको ज़ुल्म थियो आहे इन्हनि माण्हुनि खे ज़रूरु सज़ाऊं ईंदियूं ऐं कानून जे कटर में ईंदा। ऐं असांजी दुआ आहे त अल्लाह साईं जान मोहम्मद खे जन्नत में जाइ ॾे ऐं जान मोहम्मद जी जेकी कुर्बानियूं सिंध लाइ, सखर लाइ, ख़ैरपुर लाइ, या पूरे सिंध लाइ, पाकिस्तान लाइ, उहे रायगाह न वेंदियूं ऐं मूंखे यकीन आहे त हुनजा कातिल अनक़रीब गिरफ़्तार थींदा ऐं कानून जे ठीकु नवाब साहब, असांखे बि इहा ई उमेद आहे, पर जेका हिन वक़्तु सूरत हाल नज़र अचे पई, मूंसां सूरत साहिबा बि सूरत साहिबा जेका सूरत हाल असीं सभु ॾिसूं था, नवाब साहब खे मां ॿुधो, एफर्ट्स पंहिंजी जाइ ते, ऐलान मज़म्मतूं पंहिंजी जाइ ते, पर रिज़ल्ट कोन पियो अचे। हिन वक़्त ताईं रिज़ल्ट कारकर्दगी इहा आहे त 11 ॾींहुं मुकमल थिए पियो, सॼी सिंध एहतजाज करे पई, रस्तनि ते आहे, पर उन बावजूदि मुख्य जवाबदार गिरफ़्तार नथो थिए। ही कारकर्दगी आहे। सीरियसनेस जो आलम इहो आहे त सॼी सिंध जा हज़ारे सहाफ़ी रस्तनि ते वेहनि था, धरणो लॻाइनि था, हुननि वटि को लड़ी नथो वञे। ही सीरियसनेस आहे। ऐं उहो ई सवाल अवां वटि ज़रूरु रखंदा त सियासी पार्टियुनि जी ख़ामोशी छो आहे? छो इज्तिमाही आवाज़ असांखे नज़र न पियो अचे? छो हिन मामले ते संजीदगी नाहे पार्टीज़ वटि? नाजा, मूंखे ख़ुदि सम्झ में नथो अचे। अदा जेको ॻाल्हि कई वसाण साहब, त असांजी NICVDs आहिनि जिते ॿियनि सूबनि खां माण्हू अचनि था हूंदियूं, पर ॻाल्हि इहा आहे त उहे ख़बरूं तॾहिं पवंदियूं आहिनि, चवंदा आहिनि भेट कर त भरम बजे। जॾहिं अहिड़ी हालतूं थींदियूं आहिनि तॾहिं ख़बर पवंदियूं आहिनि त कहिड़ियूं शयूं किथे केतिरो कमु थियूं कनि। ऐं इहा ख़बर पइजी वई त उते कहिड़ी इंतिज़ामिया जी जेका नाअहली जे करे, रत वहण जे करे हिकु असांजो हीरो हिन सिंध जो जेको सिंध जो आवाज़ हो, जेको मज़लूमनि जो आवाज़ हो, उहो असांखां कसिजी वियो। त ॻाल्हि इहा कोन्हे का त हुन जेको आहे सो बिलावल साहब चयो हूंदो, बिल्कुलु चयो हूंदई, महिरबानी, पर ॻाल्हि हुई त एतिरनि सालनि खां वेठल हुकूमत जी इंतिज़ामी गिरफ़्त केतिरी हुई जो चवे थो त कुझु अहिड़ा आहिनि डॉक्टर, कुझु अहिड़ा आहिनि मास्तर। ॻाल्हि ईअं कोन्हे त ही अहिड़ा आहिनि या अहिड़ा आहिनि। तव्हांजी इंतिज़ामी गिरफ़्त केतिरी जो जेकॾहिं एॾो नाले वारो सहाफ़ी जेको क़तल थिए थो वञे थो त उते कुझु बि कोन थो अचे, त पोइ आम माण्हू खे छा मिलंदो हूंदो? त हिते अहिड़ियूं हालतूं आहिनि। ऐं मां सम्झां सभिनी पार्टियुनि खे, असांजी पार्टी खां वठी सभिनी पार्टियुनि खे इन मज़लूम जे आवाज़ जे हवाले सां, इन ज़ुल्म जे आवाज़ जे हवाले सां गॾु हुजणु खपे। जेकॾहिं ईअं न थियो त पोइ जॾहिं हुननि ते अहिड़े क़िस्म जो ज़ुल्म थिए थो त
त पोइ हू बि त तवको न कनि त असां सां गॾु जेको आहे सो जर्नलिस्ट हूंदो, असां सां गॾु जेको आहे सो सहाफ़ी हूंदो, असां सां गॾु मीडिया हूंदी। बिल्कुलु ईअं न थियणु खपे। ऐं हिन वक़्तु जेका हुकूमत वेठी आहे उन ते चीफ जस्टिस जेको चीफ मिनिस्टर आहे उहो ख़ुदि बि जस्टिस रहियो आहे। मूं सोशल मीडिया ते बि इहा ॻाल्हि रखी हुई त बाबा बाकर साहब चीफ जस्टिस बि रहियो आहे, इंसाफ़ जी कुर्सीअ ते बि वेठो आहे, उहो जानमन महर या फातिमा बरड़ो जे हवाले सां या ॿियूं जेके मज़लूम छोकिरियूं नियाणियूं अगवा थियूं आहिनि, हिंदू छोकिरी नियाणी जेका लाड़काने मां अगवा थी उहो अञा ताईं ज़ाहिर कान्हे का, उन ते छो नथो एक्शन वठे? उनखे एक्शन वठणु खपे त ख़बर पए त हीअ जेका हुकूमत आई आहे त उहा बि इन्हनि 2-3 ॾींहंनि में कुझु बहितर माण्हू खे इंसाफ़ त ॾियारे सघे। तो इहा ॾाढी अफ़सोसनाक ॻाल्हि आहे त पार्टियुनि खे बि, मुंहिंजी पार्टी समेत सभिनी खे मुतहद थी करे हिन मज़लूमनि सां गॾु बीहणु खपे। बिल्कुलु सही था चओ तव्हां। आयशा साहिबा मूंसां गॾु लाइन ते आयो मां, मुंहिंजो आवाज़ अमां ताईं पहुचे पियो? जी बिल्कुलु। आयशा साहिबा अवां ॿुधो पिया मौक़िफ़ ऐं ज़ाहिर आहे हर माण्हू जेको महसूस करे थो, असां ॾिठो आहे सुधरियल मुल्कनि में सहाफ़िन खे हिकु बहितर समाज जे मुफ़ाद में सम्झो वेंदो आहे। जे उते को अहिड़ो क़िस्म जो को हानियो थिए त अलाए छा थी पवे आहे, हिन वक़्त ताईं हेॾो वॾो माण्हू क़तल थी वञे, ईअं सरेआम अहिड़ा ॿारनि जा वाक़िया थियनि, अहिड़ा कलूर थियनि त पोइ अलाए छा छा थी वञे आहे उते। पर हाणे हिते जॾहिं हुकूमतूं बि इहे ॻाल्हि कनि, अहिड़ा मौक़िफ़ रखनि, पोइ असीं पंहिंजी दांह कंहिंखे ॾियूं, फरियाद किथे खणी वञूं? इंतिहाई मायूसी वारी सूरत हाल आहे न। जीअं आउं ॿुधी रही हुअसि नवाब साहब खे, उन्हनि जूं सभु ॻाल्हियूं जेकियूं आहिनि लख जूं अखियुनि ते, बिलावल साहब जो जेको मौक़िफ़ आहे उहो अखियुनि ते, पर हिन वक़्तु जेको आहे छा थी रहियो आहे? हिन वक़्तु हुनजे जान मोहम्मद जे क़तल में जेके मास्टर माइंड आहिनि, जेके कातिल आहिनि, जेके अक्यूज़ आहिनि, उहे छो कोन गिरफ़्तार थिया आहिनि? तव्हां ॾिसो हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि सम्झण जी त महर कबीले जा सरदार मोहम्मद बख्श महर हुजे या ॿिया सरदार हुजनि, उहे उत्तर सिंध में केतिरा पावरफुल आहिनि? छा उहे एहतिजाज में लड़ी आया? उहे बि पार्टीअ में वेठा आहिनि, उहे बि बीपीअ में वेठा आहिनि, कल्ह उन्हनि खे अचणु घुरिजे हा, त पर उहे न आया। उन्हनि जा सरदार पावरफुल आहिनि, उहे बि चाहिनि त पंहिंजी बिरादरी ते एतिरो ज़ोर विझी उन्हनि जवाबदारनि खे ज़ाहिर करे आणे सघनि था पिया, पर उहे बि पंहिंजो किरदारु अदा नथा करनि पिया ऐं उहे पंहिंजी पार्टियुनि में वेठा आहिनि। उहे अगरि चाहिनि हा त कालो के धरणे में अचनि हा, पर उहे न आया। हिते ॾिसूं असां सखर में हितां जा MNAs MPAs वेठल आहिनि, छा जॾहिं उन्हनि ते अहिड़ा वक़्तु आया, उन्हनि सियासी कॉन्फ्रेंसूं कयूं, प्रेस कॉन्फ्रेंसूं कयूं, एहतिजाज कया, धरना कया, या छा उते साफ़ पंहिंजो किरदारु अदा न कयो? हिकिड़ो बहितरीनु किरदारु अदा कयो। पर काल्ह इंतिहाई अफ़सोस थी रहियो हुयो त उन में जेके बि पार्टियूं आहिनि उन्हनि जा MNA MPAs जेके उहे हुकूमत में हुया उहे न आया ऐं हिन वक़्तु जेको आहे सॼो ॿार निगरान हुकूमत ते विधो वञे थो। पर पाण जेसि ताईं हुया त उन्हनि GIT जोड़ी त उन में DIG लेवल जा माण्हू हुजनि। ही को आम क़तल न आहे, तमामु घणी साज़िश हुई जान मोहम्मद महर खे मंज़र तां हटाइण जे लाइ, त उन लाइ GIT जोड़ी वञे हा जंहिंमें DIG ऐं SSPs लेवल जा माण्हू हुजनि, उहे सिर्फ़ु सखर जा न हुजनि, ॿाहिरनि ज़िलनि मां कराची मां हुजनि ऐं उन लाइ तुर्त इंसाफ़ जी ॻाल्हि कई वञे हा। ऐं जेको नवाब साहब चयो त हॉस्पिटलुनि जो तव्हां टीम अगरि स्टोरी करे जान मोहम्मद महर उन ते ऐं अनस गांगरे उन ते स्टोरियूं कयूं आहिनि, तव्हां सिविल हॉस्पिटल सखर जी, पन्नो आकिल जी, घोटकी जी उन जी हालतूं त ॾिसो, बद खां बदतर आहिनि हालतूं। गाइनी वार्ड ॾिसो जिते तव्हांखे बीह न सघंदव, एतिरी उते एतिरी गंदगी आहे, एतिरो माहौल ख़राबु आहे, बाथरूम जी हालत बदतर आहे। MS साहब जेको आहे उहो वेहंदो कोन्हे, डॉक्टर्स गाइबर उनखे ढिल कंहिं ॾिनी आहे? तव्हां ॾिसो न, हुकूमत जंहिंजी हूंदी त उन्हनि ई ढिल ॾिनी आहे न। MS रखियो थो वञे, मेडिकल कॉलेज में रखियो थो वञे या हॉस्पिटल में रखियो थो वञे, उन्हनि खे ज़ोर ॿार केरु नथो विझे थो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि जा ई माण्हू वेठा आहिनि ऐं उहे ई कमु न करे रहिया आहिनि, उन्हनि खां ई पुछाणो नथो थिए पियो। इदारा जुड़ी त वञनि था पर इदारनि खे मेंटेन त कयो वञे न। जान मोहम्मद सिविल हॉस्पिटल, ब्लड बैंक ऐं हिरा हॉस्पिटल वञण लाइ तड़पी रहियो, उनजी जेके रत हुई उहा उनजे सीने में वही हली। आउं पाण उन वक़्तु हिरा हॉस्पिटल में मौजूदु हुयसि, तंहिं वक़्तु जान मोहम्मद खे OT में खयो वियो हुयो, आउं उते पूरा 3 कलाक मौजूदु हुयसि। पर उनजो एयर एम्बुलेंस जी त ॻाल्हि कई पई वञे, उहे सभु इन्हनि जूं ॻाल्हियूं लख जूं ॻाल्हियूं आहिनि। पर हिन वक़्तु
केतिरो पीपी जेको आहे उहो कोशिशूं वठी रही आहे। हिन वक़्तु उहा पंहिंजो उन जा माण्हू उते वेठल आहिनि, उहे केतिरियूं कोशिशूं वठी रहिया आहिनि, पुलिस डिपार्टमेंट केतिरी कोशिशूं वठी रहियो आहे, उहे सरदार जेके पार्टियुनि में वेठा आहिनि महर कबीले जा उहे केतिरियूं कोशिशूं वठी रहिया आहिनि। हीउ सिर्फ़ु KTN कावश कोशिश या सहाफ़ियुनि जो क़तल न आहे, हीउ पूरी सिंध जो क़तल आहे ऐं हिकिड़ो सगारो आवाज़ मंज़र आम ते हटायो आहे। उहो आवाज़ जेको हर सच जी आवाज़ खे निर्वार करे पियो। उहे जान मोहम्मद ॾिसो त कहिड़ियूं कहिड़ियूं छिड़काईंदड़ स्टोरियूं कयूं आहिनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन ते बि उनखे पुठियां जेको आहे माण्हुनि जो जेको उहो धमकियूं हूंदियूं, साज़िशूं हूंदियूं, उहे सभु शयूं हूंदियूं त उन्हनि शयुनि खे ज़ाहिर कयो वञे। इहो ॾिठो वञे त कचे में कंहिं वटि उहे माण्हू तरसिया, कीअं शहर में आया, उहे जेके ॾोहारी माण्हू आहे उहे उन्हनि खे सहूलियतूं कंहिं ॾिनियूं ऐं एॾो वॾो क़तल थी वियो ऐं 10 ॾींहं गुज़रण बावजूदि एहतजाजनि बावजूदि कुझु न थी सघियो आहे। सो नवाज़ साहब जी सिर्फ़ु इहा ॻाल्हि त बिलावल साहब जो मौक़िफ़ न घुरिजे, असांखे हिते कमु घुरिजे। जेको हिकिड़ो क़तल थी वियो आहे, 2 न्याणियुनि जो पीउ जेको क़तल थी वियो आहे, उन्हनि जेके उन्हनि जा घर जा भाती आहिनि हिन वक़्तु इंतिहाई शोक वारा आहिनि, तकलीफ़ में आहिनि उहे, असांखे उनजो तदारुक करणु घुरिजे। असांखे रिज़ल्ट घुरिजे। आशिक़ साहब बिल्कुलु सही पिया चओ त मज़म्मतूं न घुरिजनि, वज़ाहतूं न घुरिजनि, ऐलान न घुरिजनि। नवाब साहब कोई कमेंट तव्हांजो पोइ आख़िरी कमेंट सूरज साहब जी। मसलो नाजिया इहो आहे कि जहिड़े नमूने असीं चई त ॾिसो हिते हिकिड़ी कॉमेडी ठही, उहा तव्हांजे दोस्तनि उतां जे सखर वारनि सभिनी उहा कॉमेडीअ में उहे नाला विधा, उहे ख़ुदि विधा, उहा कॉमेडी ठही आहे। उहा कॉमेडी उहा असांजे दौर में ठही ऐं उनजो एक्शन बि थियो। हाणे उन में ॾिसो त हाणे ज़ाहिरी आहे असांजी हुकूमत न हूंदी त असांजी हिन वक़्तु ॻाल्हि उहा न हलंदी न। जॾहिं असांजी हुकूमत हुई त असां एक्शन बि वरितो, कॉमेडी बि ठाही ऐं असां पाण बि इनखे सर्च पिया कयूं, हिन वक़्तु बि सर्च कयूं पिया। ईअं न आहे त न आहिनि ॻाल्हियूं करणु सभु कुझु आसान हूंदो आहे। SSP सखर जे ख़िलाफ़ वारसन अदम बेतमादी जो इज़हार कयो ऐं सखर जो अस्पताल जो MS हुजे, SSP सखर जो माण्हू आहे जंहिंखे दुख न ईंदो जान मोहम्मद महर जो। जान मोहम्मद महर हिकु अनमोल हीरो हुयो। जान मोहम्मद महर हिकिड़ी सिंध लाइ हिकिड़ी तारीख़ लिखी। जान मोहम्मद महर हिकिड़ी सिंध जी नुमाइंदगी कई। जान मोहम्मद महर हिकिड़ो अज़ीम इंसान हुयो। जान मोहम्मद महर हिकिड़ो 2 धीअरनि जो बाप माना वालिद बि हुयो। हुन सहाफ़त जो हिकिड़ो अहिड़ो नालो विधो जेको कॾहिं बि अहिड़ो नालो अची नथो सघे। माण्हू कोशिशूं कंदा बलवे को हुनजे सहाफ़त में वञी पेर हणंदो। बाक़ी मूंखे नथो लॻे त जान मोहम्मद महर हिकिड़ी वॾो नालो आहे। जान मोहम्मद महर लाइ कहिड़ो उहो इंसानु हूंदो जेको कोशिशि न कंदो। मां चवां थो उहो इंसानु न हूंदो जेको जान मोहम्मद महर लाइ कोशिशि न कंदो। ऐं यकीन कयो जॾहिं असीं जान मोहम्मद महर खे ॿुधोसीं त असांजे अखियूं आलियूं हुयूं, गमज़दा हुयासीं त जान मोहम्मद महर हिन ग़रीब वीचारे सिंध लाइ ऐं हिकिड़ो KTN सां हली करे हिकिड़ो सचाई ॾेखारी, सिंध सां सचाई ॾेखारी, तव्हांजे इदारे सां सचाई ॾेखारी, माण्हुनि सां ग़रीब बेपहुच माण्हुनि सां सचाई ॾेखारी ऐं हुन पंहिंजो हिकिड़ो नालो कमायो। तो उन में कंहिंखे चवण जी ज़रूरत कोन्हे त कहिड़ी पार्टी करे थी या कहिड़ी न कंदी। मां त चवां थो जेको बि हुन लाइ कंदो ओतिरो घटि आहे ऐं सभिनी खे वधि खां वधि शामिल थी करे हुनजी संपैती लाइ, हुनजी हमदर्दी लाइ अलाह साईं हुनखे जन्नत में ॾे, हुनजी हर उहा कोशिशि लाइ वठणु घुरिजे सभिनी खे। ऐं सभिनी ते हक़ आहे। जंहिं पार्टी जेकी दावा करे थी त उन्हनि जो उन ते बि हक़ आहे त उहो ज़रूरी हुनजी नुमाइंदगी हिन हर कंहिंजे लाइ कई आहे, को हिकिड़े कंहिं माण्हू जे लाइ न कई आहे। 26 अगस्त जो धरणो आहे कराची में। 26 अगस्त ते धरणो थिए पियो जंहिंमें पिण सॼी सिंध मां मुल्क जे कुंड कुड़च खां माण्हू शरीक थींदा आहिनि। उनमें बि नज़र ईंदो ख़बर पवंदी त केरु केरु उते अचे थो, पंहिंजो आवाज़ उथारे थो। पाकिस्तान पीपल्स पार्टी वधि खां वधि शामिल थींदी, पाकिस्तान पीपल्स पार्टी बि हूंदी, असीं बि हूंदासीं। असांखे उहो ख़बर पवंदी त असीं ज़रूरु वेंदासीं। मसइलो इन ॻाल्हि जो आहे जहिड़े नमूने सां अची अचे त हॉस्पिटल पनुआ घोटी हुजे, सखर हुजे, ॿिया ज़िलनि जो नालो वरितई, ईअं न आहे। असीं खे मां इहो ज़रूरु चवंदुसि त असीं कमु थियो आहे। जेकॾहिं तव्हांजे दौर में जेकॾहिं नून लीग जी हुकूमत हुई त पंजाब में छा थियो? कहिड़ी हिकिड़ी मूंखे अस्पताल ॿुधायो जेकी तव्हां ठाही हुजे। असां त हिते पूरे सिंध में कमु कयो आहे, कमु करे ॾेखारियो आहे। बिलावल साहब जो विजन आहे त असां जेको आहे सो अहिड़े नमूने सां पूरे मुल्क में असीं जेको आहे सो इंशाअल्लाह हिन मुल्क जो जॾहिं वज़ीर आज़म थींदो त असीं पूरे मुल्क में इहे खणी ईंदासीं, पूरे मुल्क में अहिड़ियूं हॉस्पिटलूं ठाहींदासीं जो कंहिंखे बि काथे बि कंहिं बि अस्पताल में वञण जी ज़रूरत न पए। ठीक ना सब पर लिवर ट्रांसप्लांट जॾहिं उहो मौक़ो अचे थो, जॾहिं उन्हनि कमनि जी सहूलियतुनि जी जेका ज़रूरत पवे थी त उन वक़्तु उहो असल इम्तिहान हुजे थो
जेको किथे कमु थियो आहे उनखे असीं बि रिपोर्ट कंदा आहियूं, ॿुधाईंदा आहियूं त हिते कमु थिए पियो, पर जिते कमु न आहे, जिते का सहूलियत न आहे, उहा बि रिपोर्ट करणु असांजो फर्ज़ु आहे ऐं उहा उते उनजी ॻाल्हि थिए थी। सूरत साहिब मूं वटि टाइम मुख़्तसिर आहे। पंजाब में ईअं नथो थिए। नाज़िया हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां त नाज़िया हिकिड़ी ॻाल्हि, इहे मसइलो इहे सभु ॻाल्हियूं साईं तव्हां उन्हनि डॉक्टरनि जेके ऑन ड्यूटी हुया उन्हनि ते छो था ॻाल्हायो? उहे ऑन ड्यूटी जेके एम्बुलेंस जेके हुयूं उते उहे छो न हुया उते? उन्हनि ते ॻाल्हायो वञे न, उन्हनि खे सज़ा ॾिनी वञे न, उन्हनि खे कयो वञे जेको हिकिड़ो ठाहिण वारो इदारो आहे उन ते क्रिटिसाइज़ कयो वञे। नवाब साहब उहो मुतालबो बि रखियो वियो जेके सीएम सिंध तंहिं वक़्तु मुराद अली शाह साहब रद्द कयो आहे, हुननि इहा ॻाल्हि कई त MS सिविल हॉस्पिटल जी ॻाल्हि न कयो ऐं SSB सखर जी ॻाल्हि न कयो, अभी ॾोहारनि जी ॻाल्हि कयो। अव्हांखे शायदि यादि न हूंदो पर ही असीं ॾेखारे बि चुका आहियूं ऐं मुतालबो बि करे चुका आहियूं। मुंहिंजे अॻियां काथो लेटर बि ॿुधियो आहे जेको बिल्कुलु CM साहब उन वक़्तु ऑर्डर पास कयो, जेकॾहिं कोई बि हिन में कोताही कई आहे त उनखे सज़ा ॾिनी वञे ऐं उनखे सख़्तीअ सां अमल कयो वेंदो। उहो मां लेटर ॻोल्हियां थो व्हाट्सएप में काथे मूंखे नज़र आयो ऐं यकीन उहो CM सिंध मुराद अली शाह जे नाले सां निकितो। चेयरमैन साहब बिलावल भुट्टे जे हुकुम तहत माना जेको आहे उन में एक्शन थियो आहे उहो सॼो जंहिंजी जाते कोताही आहे उनखे सज़ा ॾिनी वञे, चाहे पुलिस हुजे, चाहे डॉक्टर हुजे, चाहे कोई बि एवरीवन कोई बि हुजे, उनखे सज़ा ॾिनी वञे। उन्हनि ते अमल न थियो आहे, जेकर उहो ऐलान थिया बि आहे जेका शेवा मां ॿुधायो पिया, अमल कंहिं ते बि न थियो आहे, सभु माण्हू उते ई मौजूद आहिनि। उन मरहूम जान मोहम्मद जो जॾहिं वाक़ियो थियो त असांजी हुकूमत शायदि ॿिए ॾींहं ते या टे ॾींहं ते निगरान सेटअप अची वियो, IG चेंज थी आहे, सभु कुझु चेंज थी वियो, उन में असांजो रोल ई न रहियो न को। ठीक नवाब साहब टाइम मोड मुख़्तसिर आहे। सूरत साहिब अव्हांजो कोई मुख़्तसिर हिकिड़ो कॉमेंट वठंदसि फाइनल। जी ॾिसो न ॻाल्हि हीअ आहे त ॻाल्हियूं करण त हाणे पंजाब में ईअं नथो थिए, तंहिंजे करे असां वटि जेको कुझु थियो आहे उहो तमामु भलो आहे। उहे शयूं जीअं तव्हां चओ त ख़बर पवंदी आहे जेॾी महिल अहिड़ियूं हालतूं थींदियूं आहिनि त उहे हालतूं ॾिठियूं वयूं, पर जेकॾहिं तव्हां CM साहब हुकुम ॾिनो त जंहिं कोताही कई आहे त उहो त उन टाइम ते विदिन 5 मिंटनि जे जेको आहे अमल थी वेंदो आहे, 1 कलाक जे थी वेंदो आहे। तव्हां वटि 2-3 ॾींहं हुया पर अमल कोन थियो। ॻाल्हि इहा आहे त हलो ठीकु आहे, जेके कुझु थियो वॾो नुक़सानु थी वियो, पर हाणे इंसाफ़ ॾियण लाइ उहे पार्टियूं जेके सभु पार्टियूं आहिनि उहे छो परते बीठियूं आहिनि? सवाल इहो आहे ताक़त थी उन जो अज़ालो थियणु खपे न, या अॻिते जेको एॾो वॾो नुक़सानु आहे उनखे रोकण जे लाइ जेकॾहिं इंसाफ़ न मिलियो त अञा बि वधीक ख़ौफ़ आहे त इहो आवाज़ दॿाइण जे लाइ घणो नुक़सानु थी सघे थो। छो त पोइ केरु हिमत कंदो त सच जी ॻाल्हि करे, केरु कंदो त मज़लूम सां गॾु बीहे। ॻाल्हि इहा कान्हे त असां हुकुम ॾिनो, चीफ मिनिस्टर हुकुम ॾिनो, पंजाब में हीअं नथो थिए, सिंध में हीअं थियो आहे। ॻाल्हि इहा त तव्हां या असां अॼु हिन वक़्तु छा था कयूं? हिन वक़्तु जेकॾहिं असां गॾिजी सभई मुड़ी मुठ न थियासीं त पोइ अॻिते हली वॾो नुक़सानु थींदो। सूरत साहिब वॾी महिरबानी मुंहिंजी, नवाब असां साहिब अव्हांजी बि वॾी महिरबानी, आयशा धारेजो साहिब मां वक़्तु कढियो, गुफ़्तगू में हिसो वरितो, अव्हांजी महिरबानी। नाज़रीन गुफ़्तगू मां ॿुधी, सदा रेंज साहिब खे मां ॿुधो ऐं ॻाल्हि असांजी सिर्फ़ु एतिरी ई त सॼी सिंध जा ई मामरा आहिनि, सॼी सिंध एहतजाज करे पई ऐं जेको तारीख़ में सभिनी जे किरदारु वाज़िह बि हूंदो आहे, ज़ाहिर बि हूंदो आहे, उनखे यादि बि रखियो वेंदो त हीअ ॾींहं डिसाइड कंदा त केरु कंहिंसां बीहे थो, हक़ सच सां केरु बीहे थो ऐं केरु ॿिए पासे बीहे थो। उहे ॾींहं परे न आहिनि। बहरहाल हीअ जेका असांजी जदोजहद आहे शहीद जान मोहम्मद महर जे इंसाफ़ जे हवाले सां उहा जारी रहंदी। पंहिंजी फीडबैक असांखे आगाह कजो। जल्द असां मुलाक़ात थींदी। अल्लाह हाफ़िज़।